सिंध जे ॿियनि शहरनि जीअं मेहर शहर समेत तालके जे नंढनि वॾनि इलाइक़नि शहरनि राधण थड़ी मोहब्बत फरीदाबाद नवगोठ में बि गैर क़ानूनी अफ़गान मुहाजिरीन जे ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। एसएसपी दादू जी हिदायतुनि बैदि डीआईबी बेट इंचार्ज हद जे एसएचओज़ ऐं टेक्निकल टीम सां गॾु शहरनि मार्केटनि दुकान होटल बस अॾनि ऐं ॿियनि अवामी मेड़कनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते गैर क़ानूनी तौर पर रिहाइश पर पज़ीर अफ़गान मुहाजिरीन जी तलाशी ऐं सुञाणप लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। डीआईबी बेट इंचार्जनि ऐं हद जे एसएचओज़ पारां ॿुधायो वियो त एसएसपी दादू जे हुकुम तहत रोज़ जी बुनियाद ते सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं मेहर तालके में 55 खां वधीक शकी माण्हुनि जी बायोमेट्रिक ऐं क़ौमी शनाख़्त कार्ड जे ज़रिए वेरीफाई कई वई आहे। हिन वक़्त ताईं को बि अफ़गानी रिहाइश पज़ीर मिली न सघियो आहे ऐं हीउ सर्च ऑपरेशन रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो। एसएसपी दादू मूजिबि त अमीर सऊद मक्सी मूजिबि त पाक अफ़गान सरहदी कशीदगी सबबि सिक्योरिटी इदारा हाई अलर्ट आहिनि जॾहिं त कंहिं बि क़िस्म जी गैर क़ानूनी रिहाइश पज़ीर अमनो अमान जी नुक़सान पहुचाईंदड़नि खे कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त हीउ ऑपरेशन दादू ज़िले जे चइनी तालकनि में रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो। अवाम मौजूदा मुल्की हालात खे पेश नज़र रखंदे पुलिस ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि सां ताउन ऐं सहकार कनि। कंहिं बि मशकूक सरगर्मी कंदड़ फ़र्द जो फौरी तौर ते हद जी पुलिस स्टेशन खे इतला ॾियनि।